अक्सी कहकशाऊं। कुछ अरसो अग हबल खिलाई दूरबीन 11 अरब नूरी साल जे पंध ते मौजूद कहकशान जे हिक दायरे जो मुशाहिदो थियो, जंहिंमें हिक जहिड़ियूं ॾेख ॾींदड़ 12 कहकशाऊं मौजूद हुयूं। पर हाणे पतो पियो आहे त उहे ई 12 हिक जहिड़ियूं कहकशाऊं न, बल्कि हिक ई कहकशां जा 12 अक्स आहिनि, जेके फितरती शकली शीशे ग्रेविटेशनल लेंसिंग जी वजह सां ठही वियूं आहिनि। हफ़्तेवार मैगज़ीन साइंस जी ताज़ी शुमारी में माहिरनि फ़ल्कियात जी हिक इंटरनेशनल टीम उन बाबति रिपोर्ट पधरी कराई आहे, जंहिंमें ॿुधायो वियो आहे त सनबर्स्ट आर्क नाले उन कहकशाई दायरे में घटि में घटि 12 कहकशाऊं अहिड़ियूं आहिनि जेके हक़ीक़तन हिक ई कहकशां जा मुख़्तलिफ़ अक्स आहिनि। शकली शीशे ग्रेविटेशनल लेंसिंग में गैर मामूली कुमीत रखण वारे कंहिं फ़ल्की जिस्म जी कशिश शकल रोशनी जे अलॻि झक खे मोड़े छॾींदी आहे, जंहिं नतीजे में कॾहिं ॾेख आम खां वॾो ऐं वधीक नज़र ईंदो आहे त कॾहिं हिक ई शइ जा हिक खां वधीक अक्स ॾेखारिबा आहिनि। शकली शीशे जी पेशन गोई आइंस्टाइन पंहिंजे मशहूर थ्योरी नज़रे इज़ाफ़ियत थ्योरी ऑफ रिलेटिविटी ते तहक़ीक़ अॻिते वधाईंदे कई आहे, जेका अॼु ताईं केतिरा भेरा सही साबित थी चुकी आहे। पर उहो पहिरियों मौक़ो आहे जॾहिं असांखे हिक ई कहकशां जा 12 अक्स ॾिसण लाइ मिलिया आहिनि। अंदाज़ो आहे त सनबर्स्ट आर्क जी असल कहकशां काइनाती मंज़र में किथे लिकियल आहे, जॾहिं उन खां अचण वारी रोशनी जे रस्ते में घणी कशिश शकल रखण वारा फ़ल्की जिस्म मौजूद आहिनि, जेके उन रोशनी खे मुख़्तलिफ़ पासनि में मोड़े करे असां ॾांहुं उमाणे रहिया आहिनि, ऐं असांखे ईअं लॻी रहियो आहे त जीअं ही मुख़्तलिफ़ कहकशान मां ईंदड़ रोशनी हुजे, जेका असां खां तक़रीबन 4 अरब 60 करोड़ नूरी साल दूर आहे। कहकशान जो हिक वॾो झगटो गैलेक्टिक क्लिस्टर मौजूद आहे, जेको उन मां ईंदड़ रोशनी खे मोड़े रहिया आहिनि। उन ई रीत अॻिते वञण ॾेई रहिया आहिनि, जेके घटि में घटि 12 हिस्सनि में विछ थी वई आहे। वधीक साइंसी वीडियोज़ ॾिसण जे लाइ साइंस जी दुनिया यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ऐं नई वीडियो जी आगाही लाइ घंटी वारे ऑप्शन ते बि क्लिक करियो।